अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, जॾहिं बि तव्हां पंहिंजी कणिक स्टोर कंदा आहियो त इन ॻाल्हि जो हिकिड़ो माना यकीन करे छॾियो त असांजी कणिक हेठि ज़मीन खां मतिलबु जेको असांजो फ़र्श आहे उन खां मथे हुजे। हीअ तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जेको असांजी मतिलबु असां हिन जी सेटिंग कई आहे त हिन खे असां छा कयो आहे त ज़मीन खां मथे रखियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त हर वैरायटी जो लाट अलॻि अलॻि कंदासीं। जेकॾहिं असां मिसाल उन्हनि खे माना सुभाणे ग्रेडिंग कयूं या उन्हनि जी सफ़ाई कयूं त ॾिसो हीअ तव्हां दीवार वारी साइड बि हिननि जी विथी आहे। हीअ चारो तरफ़ असां जेकॾहिं फिरी ईंदासीं त हीअ पासो बि असांजी विथी आहे ऐं हीअ पासो बि असांजी हिननि जी दीवार खां विथी आहे। इहा जेकॾहिं असां विथी न खणंदासीं कंदासीं त असांखे छा थींदो जो असांजो मतिलबु ॿिज सुभाणे कटा कंहिं ते नालो कोन्हे लिखियलु या मिसाल असां फ्यूमिगेशन वग़ैरह कयूं था या को ॿियो मसइलो अचे थो त उन हिसाब सां असांखे ख़्यालु करिणो पवंदो। ॿिज स्टोरेज करण जो बि हिकिड़ो वॾो टैक्ट हूंदो आहे, हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे जेको हर माण्हू मैनेज सही तरीक़े सां न कंदो आहे। असां जेके बि जिन्सूं तव्हांखे मिसाल अवेलेबल कंदा आहियूं या असां जंहिं जिन्सनि जे बारे में तव्हां चवंदा आहियूं, हाणे हींअर आबादगार घुरनि पिया त असांखे साईं E107 ॾियो या IV3 ॾियो या तव्हां वटि इमदाद जो सोर्स सुठो हुजे। हींअर असां ॿिज न ॾियण जी हिकिड़ी मजबूरी आहे। काफ़ी आबादगारनि खे बल्क जे हिसाब सां मां मतिलबु ॾिनो बि आहे ॿिज, पर हाणे मजबूरी या मसइलो इहो थो थिए त हींअर असांजी कणिक जेका आहे उहा काफ़ी मींहं में बारिशनि में ख़राबु थी आहे। मतिलबु बारिशनि में छा थियो आहे जो हू या देरा ठहिया पिया हुया या देरा निकिरनि पिया या कणिक असांजी बीठी हुई त उन हिसाब सां असां मतिलबु हुननि खे जॾहिं थ्रेशिंग वग़ैरह कराई आहे त उनमें मॉइस्चर आहे तमामु घणो। हाणे असां छा कंदासीं, हीअ असां पंहिंजे मतिलबु स्टोर त करे रखियो आहे। हाणे इनशाला 3-4 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां हिननि खे 4-4 5-5 ॾींहं हींअर उस सुठी आहे 4-4 5-5 ॾींहं असां हिननि खे सुकाईंदासीं। सुकाइण खां पोइ वरी असां जेको आहे हिननि खे साफ़ु सुठनि कटनि में विझी करे रखंदासीं। पोइ वरी जॾहिं असां ग्रेडिंग जो टाइम हूंदो उन टाइम ते या उन खां पहिरियां असां हिन खे छा कंदासीं, फ्यूमिगेट कंदासीं। स्टोर जेको तव्हांजो हुजे त उहो बिल्कुलु जेको आहे बंदि हुजे, उन हिसाब सां असां जेको आहे हुनखे सही नमूने सां फ्यूमिगेट कयूं त जीअं असांजा ॿिज हो या असांजो जेको अनाज पाण खाइण जे लाइ रखूं था त उहो ख़राबु न थिए। उन सां छा उन फ्यूमिगेट जा काफ़ी तरीक़ा हूंदा आहिनि न, त उन हिसाब सां तव्हां जेको केमिकल यूज़ था कयो या तव्हां जेका मतिलबु फंजीसाइड यूज़ था कयो त उन जो ख़्यालु कजो त उन जो मतिलबु मिक़दारु तव्हांखे ख़बर हुजे त केतिरो ॾियणु घुरिजे। ईअं न थिए त तव्हां घणो ॾियो त ॿिज में गरमाइश थी वञे, हीटअप जे करे ॿिज जी जर्मिनेशन जो इशू हूंदो आहे। हाणे असां छा कंदासीं, जॾहिं बि हीअ मतिलबु असां फाइनल करे वठंदासीं पोइ असां जेको आहे हिननि खे इनशा ताला हिन जी जर्मिनेशन चेक कंदासीं। हर वैरायटी 2-2 3-3 दफ़ा जर्मिनेशन असां चेक करे पोइ कंहिंखे प्रोवाइड कंदासीं त हिन जी जर्मिनेशन आहे प्योर आहे, हिन जे लाइ को मसइलो कोन्हे को। इहे सभु शयूं आहिनि, इन्हनि जे करे असां कोशिशि कयूं था त कंहिं बि आबादगार खे असांजे तरफ़ां का शिकायत या धोखो कंहिंसां न थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि जे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।